बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों ऐं शागिर्दो। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मां एसोसिएट प्रोफेसर शागिर्दी यूनिवर्सिटी में कमु करे रहियो आहियां। इन SPSS जी जे हवाले खां जेके लेक्चर जी सीरीज़ में शुरू कई आहे, इन में असांजो ॿियो लेक्चर जेको थियो हुयो गेटिंग फैमिलियर विद SPSS मेन्यू ऐं आइकन मेन्यू आइकन जे हवाले खां जेको तारीफ़ी जेको लेक्चर थियो सिंधीअ में उहो जेको आहे उहो पेश कयो वियो। हाणे इन हवाले खां आउं जेको अमली कम जे हवाले खां यानी इहे जेके मेन्यूज़ ऐं आइकन आहिनि SPSS में इनखे सम्झण जे लाइ हिन ॿिए लेक्चर में आउं तव्हांखे ख़ुशि आमदीद चवां थो ऐं अचो त असां पंहिंजो जेको ॿियो लेक्चर आहे उन हवाले खां डिस्कस कयूं। हाणे इन में असां ॾिसंदासीं त असां वटि खोड़ सारा जेके हिन में ऑप्शन्स मिलनि था असांखे। इन हर हिकु ऑप्शन खे असां डिस्कस कयूं था। सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त ही पूरी लिस्ट आहे जेका असांखे ऑप्शन्स ही हिन में मिले थी। हिन जेको असांजो कमु आहे पहिरें वीडियो में आउं जेको आहे फाइल खां वठी ट्रांसफॉम ताईं मां डिस्कस कंदुमि ऐं उन खां पोइ बक़ाया ॿी वीडियो में वरी आउं कोशिशि कंदुसि त एनालाइज़ खां वठी करे ऐं हेल्प ताईं जेके बि मेन्यूज़ आहिनि मुख़्तसिर तारुफ़ हर हवाले खां इन सभिनी जे हवाले खां अव्हांजे साम्हूं पेश कजे। हूअं त इन सभिनी जेकी फाइल आहिनि जे हवाले खां हिकिड़ी वीडियो में बि आउं तारुफ़ पेश करे सघां थो, पर इन सां छा थींदो त जेका वीडियो जी जेका ड्रेक आहे उहा वधी वेंदी ऐं शायदि जेको आहे इहा 20-25 या 30 मिंटनि ताईं बि वधी सघे थी। इन करे वीडियो खे मुख़्तसिर ऐं जामे करण जे लाइ आउं कोशिशि कयां थो त वीडियो खे ॿिनि हिसनि में तक़सीम कजे। पहिरीं फाइल खां वठी ट्रांसफॉर्म ताईं ऐं ॿिए में जेको आहे एनालाइज़ खां वठी करे हेल्प ताईं इन शयुनि खे में जेकी शयूं आहिनि इनखे मुख़्तसिर अंदाज़ में अव्हां दोस्तनि जे साम्हूं अचो त सभ खां पहिरियों असां जेको आहे चऊं था सभ खां पहिरियों जेको असांजो आहे उहो आहे फाइल। त जॾहिं हिन फाइल जे आइकन खे असां ओपन कंदासीं त असां में हिनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेन्यूज़ असांखे मिलंदा। इन मेन्यूज़ में जेके कुझु अहम मेन्यू आहिनि उनखे आउं डिस्कस कंदुमि जेके तमामु जेको आहे घणो करे बार बार तव्हां इस्तेमालु कंदो उन्हनि खे जेको आहे आउं जेको आहे एक्सप्लेन कंदुमि, वज़ाहत कंदुमि उन्हनि जी मुख़्तसिर अंदाज़ में ऐं बक़ाया जेके इहे शयूं आहिनि जॾहिं असां जेको आहे मुख़्तलिफ़ जेकी टेक्निक असां इस्तेमालु कंदासीं त उन में इन शयुनि जी एप्लीकेशन्स आहे त उते उन में जेको आहे अव्हां जेको ॾिसंदव त आउं सभिनी शयुनि खे इस्तेमालु कंदो रहंदुसि। फ़िलहालु हिन लेक्चर ऐं ईंदड़ लेक्चर में इन्हनि सभिनी जेके इन से टेक्निक जो जेको आहे मुख़्तसिर तारुफ़ अव्हांजे साम्हूं पेश कयो वेंदो। त सभ खां पहिरीं जेका असां वटि टेक्निक आहे असां उनखे चऊं था न्यू। हाणे इन न्यू टेक्निक में असां जॾहिं वेंदासीं न्यू टेक्निक जॾहिं असां वेंदासीं त असांखे इन में 4 ऑप्शन्स मिलनि था: डेटा, सिंटेक्स, आउटपुट ऐं स्क्रिप्ट। हाणे डेटा में असां जॾहिं असां क्लिक कंदासीं त असां का न का हिन में डेटा ओपन करणु घुरूं था। त जॾहिं तव्हां क्लिक कंदव त बिल्कुलु नई जेको आहे विंडो अव्हांजे साम्हूं खुली ईंदी ऐं हिन में अव्हां कंहिं क़िस्म जी का डेटा जेको आहे तव्हां इंसर्ट करे सघो था। हाणे हिन में डेटा कीअं असां इंसर्ट कंदासीं? वेंदासीं असां वेलकम डायलॉग बॉक्स में ऐं हिते असां ॾिसंदासीं त असांखे यूज़ रिसेंटली यूज़ डेटा जेका असां थोरी देरि अॻु ताईं जेका बि डेटा असां इस्तेमालु कई उहे सभु फाइल अव्हांजे साम्हूं अव्हांजी ख़िदमत में पेश हूंदा। जेकी तव्हां रखंदा वेंदव कर्सर त ॾिसंदव उन जो कलर थोरो येलोइश थींदो थो वञे, फिको कलर जो उन में थींदो। ऐं जो मक़सदु तव्हां जेके क्लिक कंदव त इहा डेटा उहा अव्हांजे साम्हूं खुली ईंदी। मिसाल जे तौर ते असां हिनखे क्लिक कयूं था त असांजी डेटा इहा खुली ईंदी ऐं असां हिकु नओं फाइल ऐं असां इन डेटा ते असां कमु करे सघूं था। ऐं उन खां पोइ यूज़ फाइल आहिनि, डेटा या को फाइल आहे त तव्हां उनखे बि तव्हां ओपन करे सघो था। इहो असांजो पहिरियों। उन खां पोइ असां हिन में असां सेंटिक्स असां ते बि कमु कंदा आहियूं। सेंटिक्स जो फ़ाइदो इहो हूंदो आहे त असां जेका डेटा साॻी आहे, टेक्निक बि साॻी आहे, बार बार असांखे रन करणी आहे त बजाए असां उन टेक्निक खे बार बार असां कमु कयूं सेंटिक्स खे वञी करे हिकु दफ़ो ठाहे करे उनखे रखण बाद जॾहिं क्लिक कंदासीं त उहा रिज़ल्ट ॿीहर असांजी जेको आहे सो हली वेंदी ऐं असां बार बार साॻी अमल खे बार बार दोहराइण जी तकलीफ़ खां बची वेंदासीं। अचो थोरो इन में रखी करे ॾिसूं। एनालाइज़ में असां वेंदासीं, कोरिलेशन में खोलींदासीं त असांखे ही कुझु असां वेरिएबल असां हेॾे कंदासीं। हाणे असां छा कंदासीं जो इनखे पेस्ट में वेंदासीं। हिन पेस्ट खे जॾहिं क्लिक कंदासीं त असांखे ही डेटा असांखे वेरिएबल मिली वियो। त हाणे ही असांजी सिंटेक्स आहे। हिन में तव्हां ॾिसो त टेक्निक जो नालो लिखियलु आहे कोरिलेशन। वेरिएबल जेके असां होॾे जेके इंसर्ट कया आहिनि
जेके असांजे वेरिएबल इंसर्ट कया आहिनि उहे वेरिएबल हिन में आहिनि, हिन में जेके वेरिएबल असां जेके बि इंसर्ट कया उहे वेरिएबल असांजे साम्हूं आहिनि। इन खां पोइ टू टेल जेको आहे ऐं पी पेयर वाइज़ आहे। हाणे हिनखे असां जॾहिं बि कंदासीं क्लिक करे, हाणे मिसाल तौर ते असां हिनखे रन था करायूं, असां जॾहिं बि हिनखे क्लिक रन कराईंदासीं, हिनखे बटन आहे प्ले, हिन क्लिक कंदासीं त उहा डेटा पाण रन थी वेंदी ऐं ॿार पोइ असां साॻियो ई कमु मुस्तक़िल तौर ते करे सघूं था। अच्छा, मिसाल जे तौर ते असां हिनखे असां ॿीहर कयूं था। हाणे एनालाइज़ में वञी करे रेगुलेशन कोरिलेशन में बायोवेरिएट खे असां कयोसीं ऐं हिन खां सभ खां पहिरियों असांजी प्रेस करे असां जेको आहे सो हिन जो ही ठाहियोसीं ऐं डबल अची वियो आहे। असां हिकिड़े खे असांखे कट करिणो पवंदो ऐं असां हिनखे सेंटेक्स में वञी असां जॾहिं हिनखे सेव कंदासीं, सेंटेक्स 2 ऐं सेंटेक्स 3 आहे, असां हिनखे किथे बि पंहिंजी जॻह सेव कयोसीं। असां ॿीहर असां हिनखे ॿीहर रन कंदासीं कोरिलेशन बायोवेरिएट ऐं जे असां ओके कंदासीं त असांजे साम्हूं रिज़ल्ट अची। पर हींअर असांखे इहो ॿीहर वरी साॻियो ई जेको असांखे कमु करिणो पए, असां डेटा में ईंदासीं ऐं न्यू में वञी करे सेंटेक्स खे क्लिक कंदासीं। असां जेके बि सेंटेक्स आहिनि उहे सेंटेक्स असां वटि जेको आहे खुली ईंदा, ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ असां पंहिंजो उहो कमु करे सघंदासीं। हाणे सेंटेक्स खे तव्हां कॉपी करे ऐं सिलेक्ट कंदो तव्हांखे साॻी रिज़ल्ट मिली वेंदी। यानी असां बार बार जी साॻी अमल खे दोहराइण खां असां इन खां बची वेंदासीं। सेंटेक्स जो फ़ाइदो इहो आहे। ऐं ईंदड़ जेके असांजूं टेक्निक जेके मां रन कंदुसि, इस्तेमालु हलाईंदुसि, उन सभिनी में अवां ॾिसंदो त बार बार इन सेंटेक्स जो काफ़ी दफ़ा मां कोशिशि कंदुसि इनखे ज़ाहिर की जीअं अवां इनखे सम्झी सघो। ऐं तंहिंखां पोइ हिन में आहे आउटपुट आहे त जेको असांजो रिज़ल्ट आहे उनखे असां रिज़ल्ट खे खोलणु चाहियूं था। अच्छा, स्क्रिप्ट खे तव्हां छॾे ॾियो, इहो मूं वक़्तु जेके ज़रूरी शयूं उहे मां ज़रूरु एक्सप्लेन कंदुसि। तंहिंखां पोइ आहे सेव। अवां सभु सम्झो था त सेव जो छा कमु आहे। जीअं आमतौर ते सॉफ्टवेयर में असां सेव कंदा आहियूं त डेटा इहा सेव थी वई, जेको बि असां अमल कयोसीं हिन सॉफ्टवेयर में हींअर ताईं उहो सॼो अमल सेव थी वियो। ऐं हिन में तव्हां ॾिसंदव त हीउ जेको बटण आहे इहो हाणे असांजो इनएक्टिव थी वियो आहे। हाणे जेको बि असां अमल कयोसीं उहो सॼो अमल असांजो सेव थी वियो। पर जेकॾहिं असां वरी थोरो फ़र्क़ु कंदासीं, जेको आहे छह कयोसीं या असां हिनखे 5 को बि तब्दीली कईसीं त हीउ एक्टिव थी वेंदो। हाणे जॾहिं एक्टिव थी वियो त तव्हां हिनखे हितां बि क्लिक करे सघो था या तव्हां हिनखे हितां बि क्लिक करे सघो था त वरी तव्हांजो साॻियो बटण इनएक्टिव थी वियो। इन जो मक़सदु इहो थियो त हाणे का बि शइ असांजी सेव करण जे लाइ कोन्हे, जेका बि असां सेव करे वरितीसीं। अच्छा, हीअ आहे सेव ऑल डेटा। डेटा खे तव्हां सेव करणु चाहियो था त तव्हां हुनखे बि करे सघो था, या सेव एज़ साॻी फाइल खे कंहिं ॿिए नाले सां ॿिए कंहिं लोकेशन ते या जॻह ते तव्हां सेव करणु चाहियो था पंहिंजी कंप्यूटर में। मिसाल के तव्हांजी सी ड्राइव में तव्हांजो आहे त तव्हां हुनखे ई ड्राइव में रखणु चाहियो था त तव्हां कंहिं ॿिए नाले सां त तव्हां उनखे सेव एज़ करे तव्हां उनखे हिते क्लिक करे तव्हां रखी सघो था। तंहिंखां पोइ आहे एक्सपोर्ट। त या सम्झो था त एक्सपोर्ट माना का शइ ॿाहिरि मोकिले, इम्पोर्ट यानी का शइ अंदरि आणणु। त हाणे जॾहिं असां जेका जेको आहे को बि असांजो को जेका रिज़ल्ट आहिनि जेके असां उहो एक्सपोर्ट करणु चाहियूं था, असां ही आहिनि जिन में असां ही फॉर्मेट आहिनि। एक्सेल आहे, CSV जेको फॉर्मेट आहे इहो असांजो कॉमा सेपरेटेड वैल्यू इहो फॉर्मेट आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा फॉर्मेट आहिनि। सॉस आहे इहे, त असां उनखे जॾहिं क्लिक कंदासीं त असां उनखे जेका आहे कि उन फॉर्म में ई वञी असांजी जेका डेटा सेव कंदो पंहिंजे जिते बि असां हुनखे सेव करणु चाहींदासीं। पर जेकॾहिं असां हिनखे एक्सपोर्ट में सेव एज में वञी करे असां हिनखे सॉस जेको सॉफ्टवेयर आहे असांजो, असां उन लाइ कंदासीं त उन जो एक्सटेंशन अची वियो। सो हीउ सॉस एक्सटेंशन अची वियो। पर जेकॾहिं असां हिनखे स्टाटा जेको असांजो ॿियो सॉफ्टवेयर आहे उन में असां कंदासीं त ॾिसो तव्हां जेको जी एक्सटेंशन आहे उहो असांजो ॿियो अची वियो। बार बार असां एक्सटेंशन ॿियो थो अचे, छो जो इहा डेटा वञी उन फॉर्मेट में सेव थी वेंदी। ऐं असां जेके वधीक कमु ॿिए कंहिं सॉफ्टवेयर में करणु चाहियूं था, मिसाल जे तौर ते असां इनखे एक्सेल में वधीक अञा को कमु करणु चाहियूं था, या सास में या स्टाटास में या जेको आहे त उन एक्सटेंशन तौरु उन में सेव थी वेंदी। ऐं हाणे उन खां सेव करण खां पोइ इहा डेटा उन सॉफ्टवेयर में बआसानी खुली सघंदी। हीउ जेको आहे हिते असां को बि हिनखे असां ॿियो नालो रीनेम करे सघूं था, त असां उनखे रीनेम बि करणु चाहियूं था। तो ही पेस्ट जिते किथे हर हिकु टेक्निक में तव्हांखे पेस्ट नज़र ईंदो, यानी सेंटेक्स डेवलप थी वेंदो जेको बार बार तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं मां आख़िर लेक्चर में पंहिंजी ॻाल्हि कई हुई हेल्प बटन जी, हिन जे हवाले खां त जॾहिं बि तव्हां जेका बि टेक्निक या वॾी टेक्निक तव्हां रन कंदो, हर टेक्निक में तव्हांखे आख़िर में
ॿी हेल्प जो या मदद जो बटन तव्हांखे ज़रूरु मिलंदो। इनखे तव्हां क्लिक कंदव त हिकिड़ो नओं ब्राउज़र खुलींदो ऐं इन हवाले खां जेके डेटा सेट आहिनि इनखे जे बारे में जेका बि तफ़सीलात आहिनि उहे अव्हां जे साम्हूं अची वञो। थोरो टाइम शायदि वठे या खुलण में, जीअं खुली वई त वरी असां इन खे बि ॾिसंदासीं। ऐं थोरो अच्छा जी, ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त डिस्प्ले इंफॉर्मेशन खे कैशे डेटा हूंदी आहे असांजी, त कैशे डेटा असांजी हूंदी आहे हिकु मख़फ़ी तौर ते ज़ख़ीरो, असांखे ख़बर कोन पवंदी आहे, उहा ऑटोमेटिक डेटा जेको आहे उहा स्टोर थींदी वेंदी आहे ऐं जंहिंसां इहो थींदो आहे त असांजी जेका स्टोरेज कैपेसिटी आहे उहा आहिस्ते आहिस्ते घटिजी वेंदी आहे। हाणे इन जो इहो आहे त फाइल आहिनि, को स्क्रिप्ट आहे, को इमेज आहे, या को ॿियो को मल्टीमीडिया, को ऑडियो वीडियो फाइल आहिनि, जंहिं ते को बि एप्लीकेशन जेका आहे तव्हांजी मोबाइल या कंप्यूटर तव्हां खोलींदा हो या का वेबसाइट ते वेंदा हो त उन खां छॾे उहा सॼी जेका वेबसाइट या पंहिंजो ख़ासि जेके फाइल आहिनि उहे तव्हांजे कंप्यूटर में स्टोर कंदा वेंदा आहिनि, जेकी जी तव्हांखे ख़बर बि कोन्हे पवंदी आहे। अहिड़ी क़िस्म जी डेटा खे असां कैशे डेटा चवंदा आहियूं, जेके असांखे ख़ाली करणु हूंदो आहे। इनसां इहो थींदो त उहो गैर ज़रूरी डेटा हूंदी आहे ऐं ख़ाली करण खां पोइ असांजी जेका जो डेटा कंप्यूटर जेको तव्हांजो स्टोरेज आहे उहा काफ़ी बहितर रहंदी, उहा भरिजी वेंदी जल्दी। हीअ आहे कलेक्ट वेरिएबल इंफॉर्मेशन। को बि वेरिएबल तव्हां खणी करे तव्हां उनजी वेरिएबल जी इंफॉर्मेशन खे तव्हां कलेक्ट करे सघो था, त ख़बर पइजी वेंदी त उहा जो पंहिंजो कहिड़ो कहिड़ो वेरिएबल जी कहिड़ी पैटर्न नालो छा आहे, इहे सभु SPSS जो टाइप कहिड़ो आहे, SPSS आहे, सास आहे, स्टार्ट आहे, इन वटि खां कंहिं बि हवाले कंहिं बि वेरिएबल जी इंफॉर्मेशन तव्हां हिते हासिलु करे सघो था। तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त रिपोज़िटरी आहे, जंहिंजो ज़ख़ीरो आहे, त तव्हां जेका ॿी कंहिं डेटा ऑनलाइन किथे के डेटा पई आहे त तव्हांजी कनेक्ट थी करे उन ऑनलाइन डेटा खे, छो SPSS डेटा जी खोड़ सारा फाइल जेके आहिनि उहे ऑनलाइन अवेलेबल आहिनि, उहे बि तव्हां पंहिंजे क्लिक करे कनेक्ट करे तव्हां हिन जी मदद सां तव्हां उतां ऑनलाइन ई तव्हां अपलोड करे सघो था। स्टोर फ्रॉम तव्हांजी डेटा काथे स्टोर थियल आहे SPSS वारी, या तव्हांजो पंहिंजो ज़ाती फाइल जेको तव्हां डेटा कलेक्ट कई आहे उहो किथे पियो आहे, हुन जी मदद सां तव्हां उहो बि कढी सघो था, या पुराणे कोई सिस्टम खे रिट्राइव करे सघो था, फाइल डाउनलोड करे सघो था। इहो सॼो अमल तव्हां रिपोज़िटरी में करे सघो था। तंहिंखां पोइ आहे प्रिंट प्रीव्यू, यानी कि तव्हां पंहिंजे डेटा जी प्रिंट वठणु चाहियो था त उनजी प्रीव्यू लाज़मी हूंदो आहे, त ख़बर पए त का शइ मिस त कोन थी थिए। इन हवाले खां तव्हां हीउ प्रिंट व्यू बि तव्हां अची सघो था ऐं तव्हां हिनखे प्रिंट करे या नेक्स्ट पेज जेतिरा बि पेज हिन जा आहिनि ओतिरे सभी पेजनि जी तव्हां डेटा तव्हां वठी सघो था। ज़ूम इन आहे, ज़ूम आउट आहे, 2 पेजिस ऐं हिकिड़ो आहे प्रीवियस पेज ते वञी सघो था या हिनखे तव्हां क्लोज़ करे सघो। ऐं उन खां पोइ आहे प्रिंट, तव्हां ॼाणो था प्रिंट वठणी पवंदी आहे। ॿियो वेलकम डायलॉग बॉक्स में अॻु में डिस्कस कई, हिन में डेटा तव्हां फाइल खोले सघो था ऐं हिन में डेटा फाइल जेका इस्तेमालु करे खोले सघो था ऐं हिन जी मदद सां तव्हां हिन सॉफ्टवेयर खे बंदि करे सघो था। हिन खां पोइ आहे एडिट जो बटन। एडिट जो बटन असां ख़ासि तौर ते डेटा खे एडिट कंदा आहियूं, का ग़लती थी वई या को मिसाल ते आहे अंडू, त अंडू जेको आहे हिन जे लाइ कंट्रोल Z, जेके असां जेके डेटा विझणी हुई, जेको वेरिएबल 4 विझणो हुयो, असांजो 3 अची वियो, हुनखे अंडू करे तव्हां ग़लती खे सुधारे तव्हां उहो 4 विझी सघो था। रीडू साॻी शइ खे कट आहे, कॉपी पेस्ट, इन सभिनी शइ जे बारे में तव्हां बख़ूबी ॼाणो था। क्लियर आहे, का डेटा खे रीड करिणो आहे उहो बि तव्हांखे ख़बर आहे। हिन में आहे त असां पोइ वेरिएबल इंसर्ट कंदासीं, ॾिसो जॾहिं असां क्लिक कयोसीं हिकु नओं वेरिएबल ख़ाली ठाहियो, हिन में असां पोइ बि वेरिएबल इंसर्ट कंदासीं पंहिंजी हिनखे। अच्छा, हुन खां पोइ आहे इंसर्ट केस। हाणे वेरिएबल जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं, हितां को न को वेरिएबल जिते तव्हांजो कर्सर हूंदो उते ई नओं वेरिएबल तव्हांजो खुली ईंदो। उन ते ॾिसो असांजी कर्सर उते असांजो वेरिएबल खुली आयो, हिकिड़ो नओं वेरिएबल पैदा थी वियो। हाणे इन वेरिएबल में तव्हां का डेटा विझी करे ऐं तव्हां हिनखे इन सां एनालाइज़ करे सघो था। ऐं उन खां पोइ असांजो इन में हिकिड़ो तव्हांजो वेरिएबल थी वियो ऐं असां इन में केस विझी सघूं था। केस असां क्लिक कंदासीं त असांखे हीउ नओं केस हिते में, जिते तव्हांजो कर्सर हीउ पॉइंटर उते हूंदो उते ई जेको वेरिएबल आहे उहो क्रिएट थी वेंदो। ऐं उन खां पोइ जेको आहे असांजी फाइंड आहे, काई शइ खे कंहिं बि वेरिएबल खे तव्हां फाइंड करणु चाहियो था त उनखे तव्हां हितां फाइंड करे सघो था। ऐं तंहिंखां पोइ आहे त रिप्लेस, कंहिं शइ खे तव्हां रिप्लेस करणु चाहियो था त उनखे बि तव्हां रिप्लेस करे सघो था। सर्च डेटा फाइल, कंहिं डेटा फाइल तव्हां सर्च करणु था उहो बि करे सघो था। गो टू केस, पोइ ही सभु केसिस आहिनि, ही केसिस आहिनि, ही असांजा वेरिएबल आहिनि। मिसाल के असांखे वेरिएबल नंबर तव्हांजो 196 ते वञिणो आहे त तव्हां हिनखे गो कंदो, तव्हां 196 वेरिएबल ते खुली वेंदव।
इंक्रीमेंट जेको बि तव्हां वेरिएबल तव्हां पैदा उहो हिते पुॼणु चाहियो था तव्हां असांजी बजाए हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हां हिनखे इंक कंदा वञो खोलींदा वञे बार बार ऐं ॻोल्हींदा वक़्तु तव्हांजो वेरिएबल आहे कोन्ह ऐं ॿियो आसानी तरीक़ो इहो ई आहे त तव्हां इनखे क्लिक करे ऐं तव्हांजो वेरिएबल ॾिसो हेल्प जेको बटन जिते किथे तव्हांखे मिली रहियो आहे उन खां पोइ इन में डेटा में ॿियो गो टू वेरिएबल हाणे खोड़ सारा वेरिएबल आहे मिसाल जी वेरिएबल नंबर 3 असांखे मिली हाणे सभु वेरिएबल खुली आहिनि हाणे असांखे कहिड़ो वेरिएबल मिसाल असांखे हीउ वेरिएबल ॻोल्हणो आहे क्लिक कंदव त तव्हांखे उन वेरिएबल ते पुॼी वेंदो तव्हांजो त इन सां इहे फ़ाइदा पवनि था त असां जल्दी से असां पंहिंजे जेको ज़रूरी वेरिएबल आहे असां उनखे ॻोल्हे सघूं था मिसाल तौरु हीउ डेटा नंढड़ी आहे पर तमामु घणी डेटा हुजे त उन सूरत हाल में ॾाढो ॾुखियो थींदो आहे त तव्हां माना थ्रू आहे पंहिंजी अखि जे बारे जे ज़रिए सां तव्हां हिकु हिकु शइ खे तव्हां ॻोल्हींदा वठो त उते ॾाढो ॾुखियो थींदो आहे उते पुॼण त इहा सहूलियत ॾिनी आहे SPSS वारा तव्हां जल्दी ते पंहिंजे उन ख़ासि जेको बि ज़रूरी आहे उनखे तव्हां कीअं पुॼी सघो अच्छा तंहिंखां पोइ इहे हुया हीउ कुझु जेको आहे इन खां पोइ आहे व्यू में असां सभ खां पहिरीं ॾिसंदासीं त हाणे असांजे साम्हूं हिकिड़ो स्टेटस बार आहे हीअ जेका असांजी स्टेटस बार आहे इहा जेका आहे असांजी उहा स्टेटस बार आहे ऐं हीअ केतिरे शयूं आहिनि मिसाल जे तौर ते जेके असां इन शइ में वञूं था व्यू में जेके चेक आहे जेके इनखे अनचेक कयूं था तव्हां ॾिसंदव त इहे जिते हीअ ॻाढ़ो काउंट आहे इन में जेकी शयूं सभु गुम थी वियूं हाणे इनखे वापसि आणण लाइ वरी असां छा कंदासीं हिनखे क्लिक कंदासीं ॾिसो तव्हां उहो शयूं वापसि साईं अची वई त इन जो इहो फ़ाइदो आहे त हिनखे ख़बर पए छो जो हीउ जेको मैसेज तमामु घणो इम्पोर्टेंट आहे तमामु घणो जॾहिं बि तव्हां कंप्यूटर ओपन कंदो तव्हां हिनखे ज़रूरु पढ़ो ख़बर पई तव्हांजो लाइसेंस जेको आहे या तव्हांजो सॉफ्टवेयर इन हालत में आहे जो हू तव्हांजी डेटा प्रोसेस करे या न करे इन पहिरीं वीडियो में मां काफ़ी इन ते ज़ोर ॾिनो त तव्हां ज़रूरु इनखे चेक कंदा कयो त जीअं तव्हांखे ख़बर पए इन खां पोइ टूल बार इन टूल बार में तव्हां वेंदव त तव्हांखे जेको आहे हिन टूल बार में जॾहिं तव्हां वेंदव त असांखे डेटा एडिटर मिलंदो जेके तव्हां अनचेक कंदव तव्हां ॾिसंदव जेके बि हिते ऑप्शन्स आहे उहे सभु गाइब थी विया इनखे जेके बि ऑप्शन उहो गाइब थी इनखे वापसि आणण लाइ वरी तव्हां इनखे टिक कंदव त तव्हांजा उहे ऑप्शन्स वापसि अची विया अच्छा जेके तव्हां इन टूल बार में वधीक का शइ इन करणु चाहियो था त उहो हितां तव्हां करे सघो था पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ ऐं तंहिंखां पोइ आहे मेन्यू एडिटिंग त पूरे मेन्यू खे तव्हां एडिट करे सघो था अॻिते पोइते करे सघो था पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ का शइ आणे बि सघो था का शइ तव्हां हितां ख़ारिज बि करे सघो था ऐं हीअ आहिनि फॉन्ट्स जेके तव्हांखे को फॉन्ट इन जो सॉफ्टवेयर कोन थो वणे तव्हां उन फॉन्ट खे तब्दील बि करे सघो था बोर्ड इटैलिक बि करे सघो था ऐं इन जी साइज़ वधाए सघो था पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ उन खां पोइ असां ॾिसंदासीं त हीअ ग्रिल लाइन्स आहिनि हीअ ग्रिल लाइन असां माने जिसके में तव्हांजे कॉन्सेप्ट तव्हां पाण ई सम्झी वेंदव कयोसीं जेके इन पोइ लाइनियूं हुयूं उहे लाइनियूं ख़तमु थी वियूं ऐं हाणे की लाइनियूं वापसि आणियूं आहिनि त वरी तव्हां हिनखे क्लिक कंदव टिक कंदव त वरी ॿीहर ॾिसो त लाइनियूं तव्हांजियूं अची वयूं अच्छा जी ऐं हीअ आहे वैल्यू लेबल हीअ वैल्यू लेबल आहे त हीअ हाणे लेबल अची वई वरी की असांखे इन जा वैल्यूज़ ॾिसणा आहिनि तव्हांजी वैल्यू तव्हां हिन तरीक़े सां बि करे सघो था ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हां हिन में खे बटण खे तव्हां टिक करे ऐं हिन जे ज़रिए बि साॻियो ई तव्हां अमल करे सघो था हीअ पूरो हुयो ऐं हीअ आहे वेरिएबल तव्हांजा हीअ कहिड़े वेरिएबल आहे वेरिएबल व्यू ऐं डेटा व्यू जेके तव्हांखे वेरिएबल व्यू चेक करिणो आहे त तव्हां हिन में वेंदो हाणे की तव्हां हिनखे टिक कंदो त तव्हां डेटा व्यू में अची वेंदो वरी तव्हां हिनखे टिक कंदो त तव्हां वेरिएबल व्यू में अची वेंदो त इहे कुझु ऑप्शन्स हुया इन खां पोइ जेको आहे असां चऊं था डेटा हीअ काफ़ी शयूं आहिनि हिन में असां कंदा आहियूं त असांजा वेरिएबल जो जी जेका प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि मिसाल जे करे असां हिकिड़े वेरिएबल खे असां कंटिन्यू कयूं था असांखे ॿुधाईंदो त करंट वेरिएबल जो नालो छा आहे इन जो मेजरमेंट स्केल कहिड़ो आहे अच्छा रोल कहिड़ो आहे इन जो ऐं इन जी लेवल कहिड़ी आहे इहो टाइप जो इन जो विड्थ केतिरी आहे डेसिमल जेके बि ऐं इन खां पोइ हिन में अहम इंफॉर्मेशन इहा बि मिलंदी आहे असांखे त काउंट 25 ॼणनि जेको आहे नंबर 1 जेको आहे उहो सिलेक्ट कयो आहे जंहिंजो आहे स्ट्रॉन्गली एग्री 114 माण्हुनि जेको आहे उहो 4 सिलेक्ट कयो आहे जेकी जो मक़सदु आहे त उते उहे जेके आहिनि से उहे एग्री आहिनि राज़ी आहिनि ऐं हीअ घणा राज़ी आहिनि हिन हवाले खां तव्हांजे वरी जेकॾहिं लिंक कैंसिल करे वरी तव्हां ॿिए कंहिं वेरिएबल खे आणणु चाहियो था त वरी तव्हां ॿिए कंहिं वेरिएबल जी प्रॉपर्टी बि तव्हां चेक करे सघो था
इन तरीक़े सां जेके तव्हां 5-6 वेरिएबल आणींदव त ज़ाहिर सभिनी तव्हां वेरिएबल जी जेको आहे करिणो। उन खां पोइ ही केस स्कैन केतिरा थिया आहिनि ऐं जेको आहे लिमिट केतिरी आहे, इहे बि तव्हां सभु शयूं यानी कंहिं बि हिकु वेरिएबल जी प्रॉपर्टीज़ जे हवाले खां ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि, डिटेल तफ़सीलात कहिड़ियूं आहिनि, इहे सभु शयूं तव्हां हितां ॼाणे सघो था। जो मेजरमेंट जेको आहे इनखे छॾे ॾियो। कॉपी डेटा प्रॉपर्टीज़ खे तव्हां कॉपी करणु चाहियो था त उनखे खोले करे कंहिं फाइल खे तव्हां कॉपी करे सघो था। ऐं तंहिंखां पोइ डिफाइन मल्टीपल रिस्पॉन्स सेट। अच्छा, हिन में तव्हां हिन में डेट एंड टाइम खे बि तव्हां तब्दील करे सघो था पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ जेको बि तव्हांखे डेट एंड टाइम खपे। अच्छा, ऐं तंहिंखां पोइ आहे डिफाइन मल्टीपल ऐं वेरिएबल सेट आहिनि। हिन में तव्हां कंहिंजो बि तव्हां जेको आहे उन मल्टीपल सेट रिस्पॉन्स सेट तव्हां तब्दील करे सघो था। उन खां पोइ आहे तव्हांजी वेलिडेशन खे आइडेंटिफाई केस खे कंहिं बि ख़ासि केस खे तव्हां आइडेंटिफाई करे सघो था ऐं हीअ आइडेंटिफाई थी वियो। इन खां जॾहिं आइडेंटिफाई थी वियो तव्हांजो उहो पूरी लिस्ट जे बारे में तव्हांखे अची वेंदी, डुप्लीकेट केतिरा प्राइमरी केस केतिरा आहिनि। तंहिंखां पोइ तव्हां अनयूअल केस जेके ख़ासि केस आहिनि जेके जेको आहे उहे केस उनखे बि तव्हां ज़ाहिर करे सघो था। हिन सां तव्हां डेटा सेट खे कंपेयर करे सघो था पाण में, हिन मदद सां तव्हां केसिस खे सॉल्व करे सघो था। त मिसाल ही तव्हां हिन जो ही तव्हां जो हाणे असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर में तव्हां सेट करे सघो था। तंहिंखां पोइ तव्हां हिन में सॉर्ट वेरिएबल बि करे सघो था, सॉर्ट केसिस बि करे सघो था। ही वेरिएबल आहिनि तव्हांजा, हिनखे वेरिएबल खे तव्हां अॻिते पोइते करे सघो था। तंहिंखां पोइ मर्ज फाइल, ॿ फाइल जेके आहिनि डेटा SPSS जा उन ॿिन्ही खे तव्हां मर्ज करे सघो था ऐं रीस्ट्रक्चर करे सघो था। उन खां पोइ आहे स्प्लिट फाइल। तव्हां जीअं अॻ में सां पढ़ी आयासीं तव्हां डेटा खे तव्हां मर्ज करे सघो था, इन तरीक़े सां तव्हां डेटा खे स्प्लिट बि करे सघो था। स्प्लिट करण लाइ असांखे यादि जेकी ज़हन में हुजे अव्हांखे त जेके असांजी डेमोग्राफिक इंफॉर्मेशन असां उन बुनियादनि ते असां हिनखे जेको आहे स्प्लिट करे सघूं था। मिसाल उन में आहे जेंडर, एजुकेशन, एज, पास्ट एक्सपीरियंस ऐं जेके बि आहिनि इहे असांजूं डेमोग्राफिक इंफॉर्मेशन आहिनि ऐं इन हवाले खां असां पंहिंजी डेटा खे इन मुताबिक़ जेको आहे असां स्प्लिट यानी ॿिनि हिस्सनि में तक़सीम करे सघूं था इन बुनियादनि ते डेटा खे। इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदियूं, जॾहिं तव्हां कंहिं बि टेक्निक में जी ज़रूरत पई त इनशाला इनखे कंदासीं तव्हां सम्झी वेंदव। मिसाल थोरी भला करे था वठूं, इनखे असां जेंडर जी बुनियाद सां तक़सीम कयूं। हाणे हीअ जेको आहे डेटा तव्हां जेका बि रिज़ल्ट मिलंदी तव्हांखे ॿिनि बुनियादनि ते मिलंदी, जेंडर ते मिलंदी। ऐं जेसीं की तव्हां क्लिक कयोसीं ओके कयोसीं त हाणे हिते तव्हांखे मैसेज अची वेंदो ऐं हिन खां पोइ असां प्राइवेट कोरिलेशन कयूं त असांखे ॾिसंदासीं त असांखे ॿ कोरिलेशन मिलिया आहिनि। हिकिड़ो कोरिलेशन असांजो मेल जो आहे ऐं ॿियो जेको असांखे कोरिलेशन मिलियो आहे उहो फीमेल, यानी जेके रिस्पॉन्डेंट मेल आहिनि उनजो हीअ आहे, जो फीमेल उनजो हीअ आहे। इहो इन करे असांखे ॿ दफ़ा रिज़ल्ट मिलिया आहिनि, ॿ रिज़ल्ट मिलिया आहिनि, यानी जेंडर वाइज़ त छो जो असां पंहिंजे डेटा खे जेंडर वाइज़ जेको आहे उहो तक़सीम कयो, स्प्रेड कयोसीं इन जे करे। पर जेकॾहिं तव्हां इनखे ॿीहर ख़तमु था करणु चाहियो तव्हां हिनखे क्लिक कंदव त उहो ऑटोमेटिकली इहे सभु शयूं क्लियर थी वेंदियूं ऐं वरी तव्हां ॿीहर तव्हां डेटा रन कंदव त तव्हांखे जेका उहा कोरिलेशन जेका रिज़ल्ट्स आहिनि तव्हांखे वरी साॻियूं हिकिड़ी फॉर्म मिलंदियूं ऐं बग़ैर कंहिं जेको आहे तक़सीम जे मेल ऐं फीमेल जी बुनियाद ते। तंहिंखां पोइ वरी असां अचूं था पंहिंजे में त कॉपी डेटा सेट फाइल, सिलेक्ट द केस ऐं सिलेक्ट द कन्वर्ट केसिस। को बि तव्हां केस मां सिलेक्ट करे सघो था जंहिंमें तव्हां पंहिंजो कमु करणु चाहियो था। ऐं हीउ पूरो जेको तारुफ़ हुयो अॼु असांजो ॿी हुते असांजी चइनि ऑप्शन जो पूरो तारुफ़ हुयो जेको छो इन करे मां हिनखे वीडियो खे ख़तमु थो कयां। हीअ काफ़ी वीडियो वॾियूं थी वेंदी जेके सभिनी खे डिस्कस कंदासीं त ईंदड़ जेको आहे सो वीडियो में वरी आउं जेको आहे बक़ाइदा जेके असांजा का उन सभिनी खे आउं डिस्कस कंदुसि। इन हवाले खां उमेदु कयां थो त हीउ जेको अॼोको लेक्चर आहे अव्हां सभिनी जे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद हूंदो। अव्हांखे बि को सुवालु आहे या को क्वारी आहे त तव्हां जेको आहे मुंहिंजे फेसबुक ते उते ई हेठां त पंहिंजो तव्हां सुवालु लिखी सघो था ऐं मां कोशिशि कंदुसि त जॾहिं बि मूंखे टाइम मिलियो त उन सुवाल जो जवाबु अव्हांखे ॾेई सघां। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। अलाह हाफ़िज़।